सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बल्दियाती चूंडूं मुलतवी थियण जा अफ़वाह पखेड़े माण्हुनि खे गुमराह कयो पियो वञे। संदसि चवणु हो त चूंडूं वक़्त ते थींदियूं, मुलतवी थियण वारियुनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत न आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची खां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बल्दियाती चूंडूं मुलतवी थियण जा अफ़वाह पखेड़े माण्हुनि खे गुमराह कयो पियो वञे। संदसि चवणु हो त चूंडूं वक़्त ते थींदियूं, मुलतवी थियण वारियुनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत न आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदा हलूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। कराची खां सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बल्दियाती चूंडूं मुलतवी थियण जा अफ़वाह पखेड़े माण्हुनि खे गुमराह कयो पियो वञे। संदसि चवणु हो त चूंडूं वक़्त ते थींदियूं, मुलतवी थियण वारियुनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत न आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त बल्दियाती चूंडूं मुलतवी थियण जा अफ़वाह पखेड़े माण्हुनि खे गुमराह कयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर शब्बीर लाशारी असां सां लाइन ते मौजूद है। जी शब्बीर, अपडेट कजो इन जे हवाले से अॼु कोर्ट में ॿुधणी बि हुई, छा फ़ैसिलो आयो आहे? जी बिल्कुल, कोर्ट में जेका ॿुधणी हुई उहा सुभाणे ताईं मुलतवी थी वई आहे। इन हवाले सां इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त मकानी चूंडूं मुलतवी थियण वारियुनि ॻाल्हियुनि में का बि सदाकत न आहे। इहे अफ़वाह पखेड़ा पिया वञनि। संदसि चवणु हो त मकानी चूंडूं वक़्त ते ई थींदियूं ऐं माण्हुनि खे गुमराह कयो पियो वञे। सिंध असेंबली में मीडिया सां ॻाल्हाईंदे हुन चयो त सिंध असेंबली में सिंध हुकूमत जी पेश कयल बजट ते तनक़ीद कंदड़नि खे भरपूर जवाब ॾींदासीं ऐं असां ते तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त उन्हनि जी हुकूमती दौर में सिंध सां कहिड़ियूं नाइंसाफ़ियूं न कयूं हुयूं। ऐं हुन चयो त इमरान ख़ान जी असेंबली में अक्सरियत न हुई, उन करे संदसि हुकूमत कानून साज़ी करण में नाकाम रही ऐं रुॻो ऑर्डिनेंस वसीले हुकूमत हलाई वई। उन्हनि गैर आइनी क़दम खणी आइन जा पखिया उठेड़िया। उन खां सवाइ जेको बि उन्हनि जी हुकूमत ख़िलाफ़ ॻाल्हाईंदो हो उन्हनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवाई थींदी हुई। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण वधीक चयो त अॻूणी हुकूमत सियासी मुखालफ़नि खे इंतकाम जो निशानो बणायो, जमहूरियत जो मास्क पातो, पर इमरान ख़ान जहिड़ो को बि डिक्टेटर न आहे ऐं हू सभिनी सां विढ़ण ऐं अनारकी पखेड़णु चाहे थो, पर हिन मुल्क जूं सियासी क़ुवतूं गॾु आहिनि। इमरान ख़ान खे हाणे न्यूट्रल इदारा पसंदि न आहिनि। संदसि चवणु हो त इमरान ख़ान जे दौर में बनी ॻाल्हि ऐं लाहौर सिस्टम हलंदो हो। इमरान ख़ान जंहिं फरह गोगी खे वेचारी चयो पिए, हाणे हुनखे चवे त हू वापसि अची इल्ज़ामनि जो जवाबु ॾिए। जी शब्बीर, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।